अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम हुसैन जे बारे में असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं। इन तफ़सील ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं भी असांजे चैनल ते नओं त महिरबानी चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा। सब्सक्राइब करण सां जो बेल न करंदो काफ़ी असांजूं हौसलातूं वधंदियूं ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्त चई रहिया आहिनि त ड्रामो नओं कहिड़ो आयो आहे। दोस्तों नओं ड्रामो अची वियो आहे गुलाम हुसैन, जेको KTN TV ते हींअर हली चुको आहे ऐं उन जा 2 एपिसोड हली चुका आहिनि। माशाल्लाह हू ड्रामो भी भलो है ऐं उन में भला भला अदाकार भी कम करे रहा है। दोस्तों फिलहाल 2 ड्रामा बंद थी चुका आहिनि, तकरार ड्रामो ऐं मुहब्बतनि जो बाग़ हाली बंद थी चुका आहिनि। हाली तव्हां इन ड्रामे खे ॾिसो गुलाम हुसैन खे, इंशाल्लाह हूअ ईंदा त असां तव्हांखे आगाह करे छॾींदासूं। ऐं काफ़ी दोस्त चई रहिया आहिनि त गुलाम हुसैन ड्रामा में हीरो कहिड़ो आहे। दोस्तों इन में हीरो अथव गुलाम हुसैन पठान। दोस्तों इहो ड्रामो भी गुलाम हुसैन पठान ठारायो आहे, उन जे करे दोस्तों KTN TV ते अपलोड कयो वियो। दोस्तों असांजो ही हो कहानी जो तव्हांजे अॻियां पेश कयोसीं।